जी दादू में बरसात का पोइ गंदगी ऐं मक्खियुनि जे आज़ार सबब दादू ऐं भरपासे जे नंढनि वॾनि शहरनि तोड़े ॻोठनि में गैस्ट्रो ऐं डायरिया जी वबाई सूरत इख़्तियार करे वई आहे। अॼु आचर जे ॾींहुं जेको आहे सिविल अस्पताल दादूअ जे ॿारनि वारे वार्ड में डायरिया ऐं गैस्ट्रो सबब 200 खां वधीक जेके आहिनि ॿारनि खे हिते सिविल अस्पताल दादू जे ॿारनि वारे वार्ड में दाख़िल कयो वियो आहे। असीं ॿारनि जे वालिदीन खां तोड़े हिते मौजूदु उन्हनि जे माइरुनि खां पुछंदासीं। मोशन नथी पिया अथसि, ॾाढी तकलीफ़ अथसि। हिते अस्पताल में तव्हांखे दवाऊं वग़ैरह मिलनि थियूं? बसि अञा त का सुबुह खां वठी का पर घुराई कान्हे, न को दवाई थी मिले, न चेतर न छा। सफ़ाई आहे अमा? न सफ़ाई बि कान्हे, या ख़राबु लॻी पई आहे जॻह। बदबू जी हा। उहे अॻई डायरिया में ॿार आहिनि, वरी बदबू, वरी हे गंदगी, पोइ इन सां फ़ाइदो थींदो हिननि खे? न सर किथां थो फ़ाइदो थिए, तकलीफ़ आहे ॿारनि खे। वरी उल्टी जुलाब, हा बुखार नहीं पिया छॾंदसि, उल्टी जुलाब छोकिरी को। कॾहिं आया आहियो तव्हां? कल सबून आयूं। हाँ झकाईस पर थोली गई। हाँ डॉक्टर आए तो खबर पवे, थैली जगह कल चढ़ीस। कल थैली चढ़ी? हाँ अॼु कान्हे चढ़ी थैली। हाँ ॾाढे ॿार थी। हिकिड़े बेड ते घणा ॿार आहिनि? चार टे ॿार, चार ॿार। मुंहिंजो नंढड़े खे बुखार आहे, 5 ॾींहं आहे हिते दाख़िली आहे, पर फ़ाइदो कोन्हे अञा। हा हाणे मक्खी खाई विया आहिनि, असांखे हुते ॿाहिरि सुम्हूं था राति जो, सुबुह थिए ॾींहं न निकिरे त मक्खी एतिरो मक्खी बसि असांखे पटे खाइनि था। सफ़ाई कान्हे का शइ, जे हिते काकूस में वञी ॾिसी त सफ़ाई कान्हे, हे ॾिसी बिजली में त कान्हे का, असांजी साह निकिरे थी। इहो हालत आहे। हाणे तव्हां पंहिंजी मर्ज़ी वारा आहियो, असां छा चवंदासीं। अमा जॾहिं तव्हांजो साह वञे थो त नंढड़ा ॿार आहिनि, तव्हां सां दस्त, इन्हनि खे अॻई बुखार दस्त, हा इन्हनि जो छा थींदो? इन्हनि जो बुखार नथो लहे, डॉक्टरनि साण पोइ असां काॾे वञूं। नंढड़े खे बुखार आहे, 5वां ॾींहुं जेको मानी पाणी खां पींदी आहे बसि उही महिल उल्टी करे कढंदी आहे। वाही पांधीअ में ॿोॾारी सूरत हाल आहे, उते छा सूरत हाल आहे ॿारनि जी? ॿारनि जो ई साॻियो दस्त उल्टी घणी आहे, मच्छर आहे, मक्खी आहे असां वटि घणी आहे दा। हा इहो गर्मी आहे, छा जे करे न लाइट हले पियो थो। हाणे जो बोर्ड आई त अञा न माना लाइट आहे न घर आहे असांजो। सभु झूपड़ियूं अन्न बचनि जो सभु लुड़ी विया आहिनि, माल मता मरी विया आहिनि। बसि अलाह के पार त अलाह करे वेठा आहियूं। बीमारी तो आम है, बरसात जे करे थी आहे, गंद किचरो ॿाहिरि पाणी मींहं जो बीठल आहे, इन जे करे थी आहे छा, उन ते मच्छर कुत मख आहे, इन जे करे थी आहे। ख़ुदा ॼाणे बीमारी पाण छामूं पैदा थी आहे। तव्हांजे ॻोठ में ॿियनि ॿारनि खे बाहे? ॿियनि खे बाहे, खोड़ हिते दाख़िल थियनि। सुबुह बाहियो, तकलीफ़ अथसि ॾाढी, सो हिते अहिड़ो को इलाजु कोन्हे को, हिते अहिड़ा के डॉक्टर बि कोन्हनि के, सो अहिड़ी का सुई कान्हे, अहिड़ो इलाजु कोन्हे। छोकिरे खे तकलीफ़ आहे, फतके पियो थो, सो असां सुबुह बि आयासीं, हिन महिल बि तकलीफ़ अथसि, उहो इलाजु कोन्हे को। असां ग़रीब ऐं वसत कान्हे का। सुबुह खां ईअं माना जेको आहे तड़पे पियो? सुबुह खां वठी छोकिरो तड़पे पियो थो, पुटु आहे मुंहिंजो, सो इलाजु कोन्हे को, न अहिड़ी का सुई आहे न वरी छा न छू। छोकिरे खे तकलीफ़ आहे ॾाढी। सुई दवाऊं ॿाहिरां लिखी ॾींदनि, जॾहिं वठी आया आहियूं। ॿाहिरां दवाऊं वठी आया आहियो? 800-900 रुपए जूं ॿाहिरां दवाऊं वठी आया आहियूं, पोइ थैली चढ़ी आहे। पर त मूंखे सुबुह खां वठी कान्हे, कल्ह खां वठी मोशन आहिनि थिया। 800-900 रुपए जी तव्हां खां दवा वठाई अथनि, उन में फ़ाइदो कोन्हे? हाणे चढ़ी आहे इहा ड्रिप, हाणे चढ़ी आहे, सुई दुई हयूं अथनि। हाणे कीअं आहे पोजीशन साॻी आहे। छा कयूं असां, ग़रीब काॾे वञूं? ॿाहिरां दवाऊं वठाईंदा? हा ॿाहिरां वठाईंदा अथनि, लिखी ॾींदा आहिनि। उन्हनि फ़र्क़ु ॾिनो आहे? हाणे हींअर वठी आया आहियूं, सुयूं लॻियूं न, अलाह फ़र्क़ु कंदो, रब मालिक कंदो, क़ुर कंदो। बा हिलो वसीलो त बा करिणो आहे न, बचनि खां त ख़र्च कंदासीं न, या कहिड़ी ॻाल्हि आहे न कंदासीं। पोइ जेको बि जहिड़ो ग़रीबनि जो हाल आहे। हीअ त सरकारी अस्पताल आहे न, मां हिते त सरकारी दवा मिलणु घुरिजनि तव्हांखे। अब हाणे सरकारी न ॾींदा त पोइ असां ग़रीब काॾे वेंदासीं? भला नेठि त 5 रुपया हूंदा त ख़र्च बचनि ते कंदासीं न। जी सिविल अस्पताल दादू जे ॿारनि वारे वार्ड में दाख़िल ॿारनि जे वालिदीन जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं। संदन चवणु आहे त जेको सिविल अस्पताल दादूअ अंदरि जेको आहे खेनि कुझु दवाऊं ॾिनियूं वञनि थियूं, हुननि माना ॿार जेके दाख़िल आहिनि उन्हनि जे वालिदीन इन शइ ते ज़ोर भरियो आहे त सिविल अस्पताल दादू जे ॿारनि वारे वार्ड में जेका आहे सफ़ाई न हुअण जे करे हिते गंदगीअ जो ऐं बदबू जो आज़ार वधीक आहे। बाथरूम
जेके आहिनि उहे किना लॻा पिया आहिनि, हर तरफ़ बदबू ई बदबू आहे ऐं संदन ॿारड़ा जेके आहिनि उहे शफ़ायाब थियण बजाए जेको आहे वेतर जेको बीमारियुनि में मुब्तला थी रहिया आहिनि ऐं उहो संदन चवणु आहे त असीं बि जेको आहे आराम ऐं सुकून नथा करे सघूं। मखियुनि जे आज़ार जे सबबु असां जूं बि निंडूं हराम थी वियूं आहिनि ऐं उन सां गॾोगॾु असां पंहिंजे नाज़रीन खे इहो ॿुधाईंदा हलूं त सिविल अस्पताल दादूअ में जेको आहे आगमेटन आहे, फ्लैजिल ड्रिप आहे, उनखां अलावा ज़िंक शीरप आहे, इन्हनि जी शदीद खोट आहे जंहिं सबबु जेको आहे ॿारनि जा वालिदीन शिकायत कनि था त खैर उहे दवाऊं जेके आहिनि न मिलण जे करे संदन ॿारड़ा जेके आहिनि सिहतयाब न थी रहिया आहिनि। कैमरामैन दीदार शेख सां गॾु फ़ताह शेख, टाइम न्यूज़ दादू।